कारोबार में, नौकरी में, धंधे में, व्यापारी में, व्यापारी में, अल्लाह फरमाए
कामयाब उहे ने जेकी पूरा 5 वक्त सारे सवाले वक्त ते नमाज अदा सुभान अल्लाह ऐं जेका आयत सगोरी सूरह रूम जी मूता जे साम्हूं तिलावत कई न इन में अल्लाह ताला फरमाए थो त वाक़िमु सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन ऐं नमाज खे क़ाइम कयो तव्हां मुशरिकन वजा न पढ़ो यानी जेके नमाज पढ़न था से मोमिन आहिनि जेके नमाज नथा पढ़न से अल्लाह वटि मुशरिक आहिनि ऐं इन अल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन जेके मुशरिक आहिनि अल्लाह उन्हनि खां बेज़ार अल्लाह उन्हनि खां जेके मुशरिक आहिनि अल्लाह उन्हनि खां बेज़ार उहे अल्लाह में वड़नि था ऐं जेको मुसलमान सदाए कलमो पढ़े नमाज न पढ़े नमाज छॾण वारे खां अल्लाह बेज़ार नमाज छॾण वारे खां मदीने वारो साईं बेज़ार मुसलमान जी सुञाण नमाज आहे मोमिन जी अलामत नमाज आहे दीन जो थंब नमाज आहे जन्नत जी कुंजी नमाज आहे छोटकारे जो रस्तो नमाज आहे रिज़्क़ जी बरकत नमाज आहे कारोबार जी कुशादगी नमाज आहे अल्लाह जी रज़ा नमाज में आहे रसूलुल्लाह जो दीदार नमाज में आहे मोमिन जो मेराज नमाज सुभान अल्लाह जो मोमिन जो मेराज नमाज सुभान अल्लाह मन अक़ामहा फ़क़त अक़ाम अद्दीन वमन तरकहा फ़क़त हदम अद्दीन जे नमाज के कायम कयो उन्हें पंहिंजे दीन के कायम कयो ऐं जे नमाज के छॾे ॾिनो उन्हें पंहिंजे दीन के टोड़े ड्राहे ख़त्म करे तो जाए खुतबो हलंदो हमरा के ओबासी निंड जी मासी समझो था न ओबासी निंड जी मासी सो तव्हां ओबासी छॾियो मूंखे गौर करे ॿुधो इस्लाम ऐं मुसलमान जी निशानी अथव नमाज़ सुभान अल्लाह ऐं रसूल अकरम हादी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पंहिंजे बांगे बिलाल खे फरमायो त बिलाल तूं मुंहिंजे मस्जिद नबवी में बांग चओ ऐं मां मदीने जे घिटुनि में घुमी ॾिसां जेकी नमाज़ ते नथा अचनि उन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई साड़े चलाए छॾियां जेके अल्लाह जे दर ते हाज़िर नथा यानी जमात सां मस्जिद में फर्ज़ी नमाज नफली नमाज भली घर में पढ़ो छो त नफली नमाज घर में पढ़ंदो तव्हांजे घर में कबूल थींदी तव्हांजे घर में ख़ैर बरकत नाज़िल थींदी नफली नमाज व्यापारी जे लाइ चवंदा न कि जेके 4 रकात सुन्नत घर में पढ़ी वो फर्ज़ जी मस्जिद में पढ़ो सिजदे जी नमाज फर्ज़ मस्जिद में पढ़ो सुन्नत जी नफल घर में पढ़ो फजर जी नमाज फजर खां अॻु में जेकी बरकत सुन्नत आहे उहा घर में पढ़ी ऐं पोइ फर्ज़ जे मस्जिद में पढ़ो तव्हांजो घर बि नूर वारो तव्हांजी मस्जिद बि ख़ैर बरकत सां सुभान अल्लाह ऐं जेको नमाज छॾे ॾिए थो इहो मुशरिकनि मंझि आहे मोमिन न मोमिन जी निशानी मोमिन जी अलामत मोमिन जी पहचान मोमिन जी सुञाण नमाज ऐं नमाज गुनाहनि खे मिटी ॾिए नमाज तंगी ऐं तंग दस्ती न हूंदी आहे रिज़्क़ जी तंगी आहे नमाज सारे संभाले पढ़े अल्लाह मुंहिंजे रोज़ी रिज़्क़ में बरकत सुभान अल्लाह नमाज अल्लाह जे खुशनूदी जो ज़रियो आहे सुभान अल्लाह ऐं तुंहिंजे मुंहिंजे नबी मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बैन अल अब्द वल कुफ्र तरकुस सलाह बाने फर्मा बरदार ऐं काफिर मुसलमान ऐं काफिर जे विच में फर्क
घणा रहंदा गारिया भील ओड कोली मेघवाड़ खोड़ गैर मुस्लिम क़ौमूं रहनि मदीने वारे साईं फरमायो त काफ़र ऐं मुसलमान जे विच में फ़र्क़ करण वारी शइ न हाणे होटल ते वञो मातरी जे होटल में मानी खाइण ते उन साॻियुनि थांवनि में कोली वेठो थो खाए मुसलमान वेठो थो खाए आहे कोलियुनि धोती पाइण छॾे ॾिनी तिलक लॻाइण कोलियुनि छॾे ॾिनो चइयो पाइण हिंदुनि छॾे ॾिनो निमाज़ पढ़ण मुसलमाननि छॾे ॾिनी हिकिड़े थांव में गॾु वेठा था खाइनि ख़बर कोन्हे थी मुसलमान ई काफ़िर मदीने वाले साईं फरमायो त मोमिन ऐं काफ़िर जे विच में फ़र्क़ु बाग़ाई न हिंदू पंहिंजी जाइ ते पंहिंजे कम में रुधल हूंदो मोमिन सभु कम छॾे निमाज़ ते हाज़िर मोमिन जी पहचान मोमिन जी निशानी ऐं हिकिड़ी अजीब हदीस आहे उन तवजह ॾियो मां हदीस ॿुधायां मदीने वाले साईं फरमायो ई हदीस तबरानी औसत में ऐं तबरानी कबीर में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे मदीने वाले साईं फरमाया ला ईमान लिमन ला अमानत लहू जंहिंमें अमानतदारी न आहे उन में ईमान अमानत तव्हांखे कंहिं शइ खां अमानत ॾिनी उहा अमानत बासलामत रखो या ईमान अमानत तबाह वियो अमानत गिरकाए वियो अमानत के गिल्ट करे वियो साईं फरमाईंदा ला ईमान लिमन ला अमानत लहू जंहिंमें अमानतदारी न आहे उन में ईमान कोन्हे इहो बेईमान ईमान कोन्हे त माना छा आहे जंहिंमें अमानत न आहे इहो ऐं जंहिंमें अमानतदारी आहे चओ इहो मोमिन ऐं साईं फरमाइनि था वला सलात लिमन ला तुहूर लहू उनजी निमाज़ न आहे जे वुज़ू न करे दड़ो लाहे नापाक आहे त पाक थिए गुस्ल जी ज़रूरत आहे गुस्ल करे वुज़ू जी ज़रूरत आहे वुज़ू करे जेसीं ताईं पाक न थींदो तेसीं ताईं निमाज़ न थींदी निमाज़ जो शर्त आहे वुज़ू चओ निमाज़ जो शर्त आहे जेसीं ताईं वुज़ू नथो करे तेसीं ताईं उनजी निमाज़ न थींदी ऐं अॻिते साईं फरमाइनि था वला दीन लिमन ला सलात लहू जेको निमाज़ नथो पढ़े उनजो दीन ई कोन्हे इहो बेदीन आहे इहो दीन खां ख़ारिज आहे इहो दीन खां ॿाहिरि आहे जेको निमाज़ नथो पढ़े ला दीन इनजो को दीन कोन्हे लिमन ला सलात लहू जंहिं वटि निमाज़ न आहे उनजो चओ त को दीन ई कोन्हे ऐं अॻिते जेके लफ़्ज़ आहिनि न तुंहिंजे मुंहिंजे नबी जा लफ़्ज़ तुझे मुझे आका दा लफ्ज़ जेनो कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुहम्मदुर रसूलुल्लाह जेनो कलमो पढ़ियो उन रसूल जो फरमान ॿुधो साईं फरमाईंदा इन्नमा मौदिउ सलात मिन दीन का मौदिउ रास मिन जसद दीन में नमाज ईअं आहे जीअं जिस्म में मथो हिमलो जिस्म आहे इन में हथ आहे पेर आहे दिल आहे जिगर आहे आंडा आहिनि टोकियूं आहिनि सभु उज़व आहे हणई जिस्म जा हिस्सा आहिनि पर सारे जिस्म जो सरदार जिस्म जी ज़िंदगी जो दारोमदार जे मथो न हुजे हथ कहिड़े कम जा पेर कहिड़े कम जा दिल जिगर फिफड़ चेहरा मुंहिंजो कहिड़े कम जा जे सिर आहे त वजूद काइम न रहंदो वजूद जी ज़िंदगी न रहंदी ज़िंदगी जो दारोमदार सिर जे मथां आहे मदीने वारे मीर फरमायो त निमाज़ दीन में ईअं आहे जे जिस्म में मथो वरी हज करे निमाज़ नथो पढ़े वेंदो हज कबूल न आहे ख़ैरात करे निमाज़ नथो पढ़े वेंदी ख़ैरात कबूल न आहे रोज़ा रखे ज़कात दे फितरो दे उज़हा करे खैर करे खैरातूं करे मस्जिदूं ठाहे मदरसा जोड़े लख दीन जे मथां लुटाए छॾे ख़िदमतूं दीन जूं कंदो रहे पर जे निमाज़ कोन्हे इन जो दीन कोन्हे छो त इन जे दीन जो
केड़ी बड़ी गाल तां जो ले होश दिमाग सब सलामत है या पूरे थवले न ता समझी गाल मदीने वाला साईं का फरमायो ॾिसो न शरीयत जो कानून आहे जेको अमल कंदो मन जा मिन हसनत फलो वशवा साहिब हिकु लेकी कंदो त ॾह बदिलो मिलंदो ऐं इन अल्लाह यज़ीउ अजर अलमुहसिनीन लेकी करण वारो अल्लाह ताला ज़रो बि ज़ायो न कंदो वमन यामल मिस्काल ज़रतिन खैरन यरह मिस्काल जेके कैंची कपे ॿ टुकड़ा न करे सघे हीअ तिड़को ईंदो आहे सिज जो पोइ उन में तव्हां ॾिठो आहे हीअं सलड़ा हीअं उॾामंदे फिरंदे तरीक़ा मिटी जा ज़रड़ा इन ज़रड़े खे चइबो आहे मिस्काल क़ुरान फरमाए थो एतिरो नंढड़ो ज़रड़ो नेकी जो खणी ईंदो त उन जो तव्हांखे बदिलो ॾींदुसि एवज़ो ॾींदुसि अजर ॾींदुसि जन्नत ॾींदुसि सुभान अल्लाह हर इबादत जो अजर आहे हर नेकी जो अजर आहे पर जेको नमाज़ नथो पढ़े उन्हें के कंहिं बि नेकी जो अजर न मिलंदो कंहिं बि नेकी जो सवाब न मिलंदो केॾियूं बि नेकियूं करे केॾियूं बि इबादतूं करे को अजर उनखे न मिलंदो जेको नमाज़ नथो पढ़े सुभान अल्लाह छो जे नमाज़ छॾी उन पंहिंजे दीन जो सिर कटे छॾियो सिर कटे छॾी बाक़ी छा बचो सिर कपजी वियो हलियो जिस्म जो सिर लुणजी वियो त बाक़ी छा बचो बाक़ी हथ पैर टंगूं ॿाहूं कहिड़े कम जा बाक़ी रहिया त जंहिं नमाज़ छॾी उन पंहिंजे दीन जो सिर कलम करे अजीब ॻाल्हि मामूली ॻाल्हि सम्झंदा न पढ़िया बि ठीकु आहे मगर अलाह बख़्शणा अलाह क़बूल कंदो जेको पढ़ियोसीं मसीह गंज न पुट अलाह ताला जी तुंहिंजे कुलनि ते सीआईडी पुलिस रबदी वेठी आहे ॾिसो न माखली जो थाणो वरी कंडे गुलाम हैदर में थाणो हेॾो वरी कंडे गुलाम हैदर में थाणो थाणा हथूं मुक़रर आहिनि पर अल्लाह जी पुलिस हर माण्हू जे कुल्हे ते रब जो थाणो तुंहिंजे कुल्हे ते थाणो हिन जे कुल्हे ते थाणो हिन जे कुल्हे ते थाणो मुंहिंजे कुल्हे ते थाणो बेटा इहो फरमाए त उठ नथी होवे सुनो तुंहिंजे थूहे में थाणो जब तू घुमई पियो चूहे में जंहिंजो घुमे पियो घाणो इज़राइल हले थो पियो घाणो फिरे थो पियो कई पीर पाता जब उठ नथी होवे सुनो तुंहिंजे थूहे में थाणो जब तू घुमई पियो चूहे में जंहिंजो घुमे पियो घाणो हणी ताड़ तकड़ो कंदई सरवाण सियाणो हित तो चरी लुल्लु ऐं नानो पर हुते बेड़ बिमींदई विसरी हिते मंगोजूं कर मस्तियूं कर नथो नमाज़ पढ़े मुल्लो छा कंदो पीर छा कंदो फ़कीर छा कंदो बाबा फ़कीर मुल्लो कुझु कोन कंदी पर बाहि जो कार में सही जंहिंजे धरती ते रहियो पियो ई जंहिंजो खाईंदो जंहिंजो पीईंदो उन रब जो हुकुम आहे करमला जो हुकुम न मञ के पीर जो के मुल्ला मौलवी जो हुकुम न मञ पर घटि में घटि उन जो त मञ न जंहिंजो खाईंदो जंहिंजो पीईंदो जंहिंजो नीमक खाईंदो जेको रज़ाक़ आहे जंहिंजी बादशाही में वेठो माण्हुनि निमाज़ खे मामूली ॻाल्हि सम्झो आहे कॾहिं पढ़ी कॾहिं न पढ़ी बसि अलाह ग़फ़ूर रहीम बख़्शणहार आहे कोई क़ुरान छो नाज़िल कई नबी पंहिंजो छो मोकिलियईं असां ॾे ही अहकाम शरीयत छो मोकिलियईं आटो छो ॾिनई निमाज़ुनि जे लाइ जन्नत ठाही बेनमाज़ुनि जे लाइ जहन्नम जी बाहि कई छो तव्हां मामूली ॻाल्हि सम्झो आहे कॾहिं निमाज़ पढ़ो था कॾहिं नथा पढ़ो कॾहिं जमात सां पढ़ो था कॾहिं जमात छॾे था ॾियो मदीने वाले साईं फरमायो त इन्नमा मौदिउ सलात मिन दीन का मौदिउ रास मिन जसद दीन जे अंदर नमाज ईअं आहे जिस्म जे मथां सिर ऐं साईं फरमाइनि था वला तत्रुक सलात मक्तूबा मुतअम्मिदन फमन तरकहा मुतअम्मिदन फक़द बरिअत मिन्हु ज़िम्मा साईं फरमाइनि था त नमाज़ जेका फ़र्ज़ी नमाज़ आहे ॼाणी बाणी न छॾियो छो त जंहिं ॼाणी बाणी हिकिड़ी नमाज़ में छॾी उहो अल्लाह जे ज़िम्मे मां निकिरी
अल्लाह ने जो रहमत जो सायो है ना उन्हें मजा निकली ऐ मदीने वाले साईं फरमाया तवज्जो कयो उन्हें ध्यान कयो उन्हें जंजीर बड़ो कड़े में मिलियल हुंदा न साईं फरमाया त जेको दीन आ इस्लाम आ ईमान आ इन जो हिकिड़ो जंजीर आ जेको कड़ो कड़े में मिलियल ऐं जेको निमाज़ ॼाणी वाणी छॾे थो ॾिए उहो पंहिंजे दीन जे जंजीर खे टोड़े कड़ो कड़े खां छिनी धार करे थो छॾे जे निमाज़ छॾी उनजे दीन जो जंजीर टुटी वियो कड़ो कड़े मां जुदा थी वियो उनजे ईमान वारो जंजीर टुटी वियो अल्लाह अल्लाह इमाम तबरानी मजम कबीर में रिवायत आती है हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु मदीने वाले साईं जो सौट हो चा नबी सोने जो सौट हुयो वॾी उम्र थियसि त अखियुनि जी नित मोकिलाए वई अखियुनि खां गुज़र वारो थी वॾी उम्र में हजरत अब्दुल्ला बिन अब्बास वो उनजा पुत्र पोटा तबीब वठी आया डॉक्टर हकीम वठी आया तुझे अखियुनि जो इलाज कयूं उन्हें तबीब चयो साईं तुझे अखियुनि जो मां इलाज कंदुसि तुझियूं अखियूं रोशन थी वेंदी अखियूं नित टिपी थी वेंदी पर ॿ टे ॾींहं तव्हांखे निमाज़ छॾणी पवंदी डॉक्टर जो नाम ऑपरेशन कयां तो अखियुनि पर सजदो न कजे निबड़जे न निबड़ंदे ते अखियूं वरी ख़राब थी वेंदियूं डॉक्टर चवंदा हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास खे तबीबन चयो त 2-3 ॾींहं तव्हांखे निमाज़ छॾणी पवंदी छो त हेठि झुकण सां अखियूं वरी ख़राब थी वेंदियूं मां इलाज कयां थो तव्हांजूं अखियूं रोशन थी वेंदियूं पर 2-3 ॾींहं तव्हांखे निमाज़ छॾणी पवंदी त हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास मदीने वारे साईं जो सौट जवाब नहीं त ॿुधो अहिड़ियूं मूंखे अखियूं न खपनि जंहिंजे करे मुंहिंजी निमाज़ हली मूंखे उहे अखियूं न घुरिजनि जंहिंजे अखियुनि जे करे मुंहिंजी निमाज़ हिकिड़ी बि वञे न मूंखे इहे अखियूं न घुरिजनि पुछोसीं छो भला उज़ुर आहे बीमारी आहे मजबूरी आहे 2-3 ॾींहं नमाज़ न पढ़ंदो वरी क़ज़ा करे छॾिजो पाण फरमायूं तूं इहे ॻाल्हि थो करी पर मूं पंहिंजे सोणे नबी खां जेके लफ़्ज़ ॿुधाया उहे ॿुधायो जी मदीने वारे मीर खां ॿुधो त मन तरक सलात लक़ी अल्लाह व हुव अलैहि ग़ज़बान जेको हिकिड़ी निमाज़ छॾे थो ॾिए जॾहिं अल्लाह जे साम्हूं पेश थींदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे हुज़ूर में पेश थींदो व हुव अलैहि ग़ज़बान अल्लाह हुनजे मथां काबिल में डंबरियल अल्लाह जो गज़ब हूंदो अल्लाह हुनजे मथां डंबरियल हूंदो मां नथो चाहियां त मां क़यामत जे ॾींहुं आड़े उथां त मुंहिंजो रब मूं ते डंबरियल हुजे इहे अखियूं मूंखे न थियूं त न थियनि पर मां निमाज़ न छॾींदुसि मथां मुंहिंजो रब मूं ते डंबरियल थी वञे बेटा तोखे त को उज़ुर बि कोन्हे न को बहानो बि कोन्हे न घर में वेठो आहीं होटल ते वेठो आहीं उताक ते वेठो आहीं चाक जॻह भलो आहीं अल्लाह जूं नेमतूं खायूं पीयूं सुतो पियो आहीं ऐं निमाज़ ते नथो अचीं साईं फरमाइनि था जेको निमाज़ छॾे थो क़यामत जे ॾियारे उथंदो त अल्लाह हुनजे मथां डंबरियल हूंदो काबिल छा असीं अल्लाह जो डंबर बर्दाश्त करे सघंदासीं चओ छा अल्लाह जो डंबर असां सही सघंदासीं या अल्लाह असां तुंहिंजे कावड़ खां तुंहिंजी पनाह था या अल्लाह तुंहिंजे डंबर खां तुंहिंजे कहर खां तुंहिंजी पनाह था असांजे मथां पंहिंजी बात जी रहम कजे ऐं मदीने वारे साईं फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र जिहारा जेको माण्हू निमाज़ छॾे थो ॾियो इहो चिट्टो पिटो कुफ़्र थो करे चिट्टो पिटो ज़ाहिर ज़रूर कुफ़्र थो करे हाणे असां आहियूं मुक़लिद इमाम आज़म अबू हनीफ़े जा असांजो फ़िक़्ह हनफ़ी आहे असांजे इमाम फरमायो आहे त जेको निमाज़ नथो पढ़े उनखे जेल में पियो हुजे जेल में जेसीं ताईं निमाज़ी न थिए तेसीं न कढो जेल में इमाम आज़म जो इहो फरमायो बाक़ी 3 जेके अहले सुन्नत जा मज़हब आहिनि न
हम्बली शाफई मालिकी उन्हनि टिनी मज़हबनि जे इमामनि जो चवणु आहे त जेको निमाज़ नथो पढ़े इहो काफ़िर थी वियो इन खे मुस्लमाननि जे मुक़ाम में नाहे पूरणो इन जे जनाज़े जी निमाज़ नाहे पढ़णी इहो मरी वञे त इन जे लाश खे टंग खां कीले शहर जे ॿारनि खे अरूड़ी ते फिटो कयो का खॾ खणी उन में उछलाए छॾियो न जनाज़ो पढ़ो न कुल्हे कांदी थियो न इन खे कफ़न ॾियो न इन खे मुस्लमाननि जे मुक़ाम में मस्जिद नबवी शरीफ में उन किताब ॾिठो उनमें सऊदी अरब जा उलमा शाम जा उलमा मिस्र जा उलमा यमन जा उलमा ऐं अरब जा जेके आहिनि कतर मुतहदा अरब इमारात इन्हनि जे 5-6 मुल्कनि जे आलिमनि जी गॾियल फतवा जो किताब मूं पाण पढ़ियो उनमें लिखियल हो त जेको बि निमाज़ नथो पढ़े मरी वियो त काफ़िर थी मरी वियो उनजो जनाज़ो न पढ़ो उनखे मुस्लमाननि जे मुक़ाम में न पूरो अजब आहे असीं मुस्लमान बि सॾायूं था वरी कॾहिं निमाज़ पढ़ी कॾहिं न पढ़ी न अॼु दिलि में पको अहद कयो त इंशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ पढ़ूं दिलि में पको इरादो कयो जेसीं सिरी में साह आहे तेसीं ताईं 5 वक़्त निमाज़ पढ़बी ऐं जेको निमाज़ पढ़ंदो आहे मदीने वारो साईं उन सां ख़ुशि थींदो जेको निमाज़ पढ़ंदो आहे अल्लाह उन सां राज़ी थींदो ऐं क़यामत जो ॾियारो थींदो साईं फरमाईंदा जॾहिं निमाज़ी उथंदा उन्हनि जा चेहरा 24 जे चंड वांगुरु रोशन हूंदा मूं मोहम्मद सां गॾिजी जन्नत में ऐं जेकी निमाज़ नथा पढ़नि क़यामत जे ॾियारे उन्हनि जा मुंहं कारा थियल हूंदा उन्हनि जा आमाल नामा उन्हनि जे खपनि हथनि में हूंदा कारून फिरौन हामान उबैया बिन खलफ जहिड़नि कटनि काफ़िरनि सां गॾिजी उहे जहन्नम जी बाहि में निमाज़ी मदीने वारे साईं सां गॾु जन्नत ॾे वेंदा बेनिमाज़ी फिरौन ऐं कारून सां गॾु जहन्नम ॾे वेंदा हाणे फ़ैसिलो बातिनी वारा तव्हां पाण कयो साथ कंहिंजो खपे मदीने वारे साईं जन्नत सोने नबी सां गॾिजी हुज़ूर जन फरमाया त क़यामत जे ॾियारे मां पंहिंजा उम्मती परे खां सुञाणा हाणे क़यामत जो ॾियारो जेको हूंदो न उनमें हज़रत आदम खां वठी ईसा अल्लाह ताईं 1.25 लख नबीअ जूं उम्मतूं गॾु बीठल हूंदियूं सभु गॾु हूंदा जीअं हींअर जलसे में सभु तव्हां गॾु वेठा आहियो सिर्फ़ में एक ही सब में खड़े हो गए महमूद आयात न कोई बंदा रहा न कोई बंदर रहा कहिड़ी ख़बर ते चांडियो आहे मनसी आहे खोसो आहे मलानो आहे मुहाणो आहे केरु का ख़बर कोन्हे सभु गॾु विचड़ वेठा आहिनि असाबनि खे साईं जन फरमायो त मुंहिंजा उम्मती हड़नी उम्मतुनि मां विच मां सुञाणींदुसि हे मुंहिंजो हर जन्नत ॾे हे मुंहिंजो हर जन्नत ॾे उन्हनि खे वठंदो जन्नत ॾे वठंदो असाबनि पुछो या रसूल अल्लाह जॾहिं 1.25 लख नबीअ जूं उम्मतूं हूंदियूं तव्हां कीअं सुञाणंदो त हे मुंहिंजो आहे हे मूसा जो हे ईसा जो हे मुंहिंजो कीअं सुञाणंदो मदीने वारे साईं फरमायो त तव्हां मां कंहिं माण्हू जा 5 कल्याण घोड़ा हुजनि 5 कल्याण जंहिंजो मुंहुं ऐं 4 सुंभ अच्छा हुजनि बाक़ी बदन मुश्किल हुजे इहो 5 कल्याण घोड़ो 100 घोड़ा 1000 घोड़ा लख घोड़ा बीठल हुजनि पर उन में हिकिड़ो 5 कल्याण सुञाणप में ईंदो या न पथरो हूंदो या न असां कंदे हा या रसूल अल्लाह वो 5 कल्याण घोड़ो त परे खां पथरो हूंदो साईं फरमायो त मुंहिंजा उम्मती उन्हनि जे हुस्न वारा 5 उज़वा मुंहुं 2 बाहूं 2 पेर इहे 5 ई उज़वा 24 जे चंड वांगुरु रोशन हूंदा सुञाणंदुसि मुंहिंजा उम्मती आहिनि पाण सां गॾाए चिमकंदसि न निमाज़ पढ़ंदो त वुज़ू कंदो त चेहरा इहे 5 उज़वा रोशन थींदा ऐं क़यामत जे ॾियारे सुञाण थींदी इहा हिकिड़ी निशानी हूंदी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो लक़ब आहे क़ाइदुल हुर्रुल मुहज्जलीन सुभान अल्लाह चमकदार चेहरनि वारनि जो इमाम ऐं अॻुवान सुभान अल्लाह
ये चमकदार पंज उज़वन वाला ये गुर्रम मुहज्जलीन जेकी हुंदा से निमाज़ी हुंदा निमाज़ जी सुञाण थींदी निमाज़ के मदीने वाला पाण सां गॾाए खपे क़यामत जे ॾियारे साईं जन जी सुञाण खपे हुज़ूर सां गॾु जन्नत ॾे हलण खपे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं आख़िरी हदीस ॿुधो हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त असां हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं सां गॾु वेठा हुजूं अता रजुलुन हिकिड़ो माण्हू आयो साईं जन जी ख़िदमत में फ़क़ाल या रसूल अल्लाह अल्लमनी अमलन इज़ा अमिलतुहु दख़लतुल जन्नह या रसूल अल्लाह मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो जे मां कयां त सिधो जन्नत में वेंदुसि या रसूल अल्लाह अहिड़ो को अमल ॿुधायो जेको कयां सिधो जन्नत में तो मदीने वाले साईं फरमायोसि ला तुशरिक बिल्लाहि शैयन व इन उज़्ज़ित औ हुर्रिकत अल्लाह सां शिरक न कजाए भली तोखे मारियो वञे अज़ाब कयो वञे भली तोखे बाहि में साड़ियो वञे त सड़ो क़बूल कजाए पर अल्लाह सां शिरक न कजाए इहो अमल ते जन्नत में वठी वञे सुभान अल्लाह ॿियो साईं फरमायो अते वालिदैक व इन अखरजाक मिन मालिक व मिन कुल्लि शै पीउ मां जी फरमाबरदारी कजा अबे अमल जो चयो वञा जे पीउ चवे घर मां निकिरी वञ हर शइ खे छॾे वञ त पीउ जी नाफ़रमानी न कजाए मां जी नाफ़रमानी न कजाए अबे अमल जी इताअत फरमाबरदारी कर जन्नत में भी ऐं टी ॻाल्हि ला तत्रुक الصلاة متعمدا فإن من ترك الصلاة متعمدا فقد برئت منه ذمة الله नमाज़ कॾहिं न छॾिजां नमाज़ असुर न छॾिजां छो त जेको ॼाणी वाणी हिकिड़ी नमाज़ छॾे थो उहो अल्लाह जे ज़िम्मे खां ॿाहिरि निकिरी हिकिड़ो अल्लाह सां शिरक न कजांइ ॿियो अबे अमर जी फरमाबरदारी कजांइ ॿियो नमाज़ न छॾजांइ टे कम कई तूं जन्नत जो हक़दार अल्लाह करीम असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो अल्लाह साईं शिरक खां बचाईंदो मदीने वाले साईं जे सदके पीउ मां जी फरमाबरदारी नसीब फरमाईंदो असां सभिनी खे रब शरण पक्को सचो निमाज़ी बणाईंदो बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयात व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वअस्तग़फ़िरुल्लाह अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फिरूहु